वसे तो सदा हिते रहमत खास मौला जी सिंध ते मौला ही मौला सिंध जी है मौला ही मौला सिंध नूर ही नूर वसे तो सदा हिते रहमत खास मौला जी सिंध ते अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे सिरायो HR JDO न्यूज़ आहियां वज़ीर उन्नड़ ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन तरफां सिंध जे 9 ज़िलनि में मास्क विरहाइण जो मरहलो कंप्लीट, जॾहिं त थरपारकर मीरपुर ख़ासि नवाबशाह सागड़ कंबर शहजाद कोट शिकारपुर ऐं हैदराबाद में मास्क विरहाया विया, जॾहिं त थरपारकर डिप्टी कमिश्नर ऑफिस डिस्ट्रिक्ट ऐं सेशन कोर्ट SP ऑफिस समेत सिंध जे 9 ज़िलनि जे हेडक्वार्टर एडमिनिस्ट्रेशन में मास्क पहुचाया विया ऐं उन खां अलावा हेल्थ सपोर्ट प्रोग्राम जे इंचार्ज डायरेक्टर बिलावल मला हैदराबाद बार में वही जनरल सेक्रेटरी के बी लिगारी के मास्क दिना। उन खां अलावा हैदराबाद हाई कोर्ट में पिण मास्क पहुचाया। हेल्थ सपोर्ट प्रोग्राम जे इंचार्ज ऐं डायरेक्टर बिलावल मला मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो कमु इंसान ज़ात जी ख़िदमत करणु आहे। इंशाअल्लाह जल्द खां जल्द कोशिश करे पूरी सिंध अंदर मास्क विरहाया वेंदा। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक खबरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।